नाज़रीन आवाज़ न्यूज़ में भली कार आवां बिशारा सुन लो। संझा सैयद हल्ला से हेडलाइंस करो। कराची के इलाके गुलिस्तान जोर ब्लाक 13 विझो कार ते हथियारबंदनि जी फायरिंग। इरफान वकील मारिजी वियो, लाश अस्पताल मुंतकिल। मारिजी वियल इरफान महर जो तालुक सिंध बार काउंसिल सां आहे। कराची बार एसोसिएशन तरफ़ां वाक़े जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत। वकील जे क़त्ल ख़िलाफ़ कराची बार एसोसिएशन पारां हड़ताल जो ऐलान। वकील ते फायरिंग जा फुटेजिस आवाज़ न्यूज़ हथ करे वरिता। मोटरसाइकिल हथियारबंद गाड़ी रोके गोलियूं हणंदे नज़र अचनि था। वैक्सीनेशन न कराइण वारनि खे मौक़े ते ई वैक्सीनेशन करण जो फ़ैसिलो। वफ़ाक़ी वज़ीर असद उमर जी सदारत हेठि एनसीओसी जो इजलास। एनसीओसी जो कोरोना वैक्सीन लाइ सख़्त क़दम खणण ते इत्तफ़ाक़। वैक्सीनेशन लॻाइण लाइ ज़ीरो टॉलरेंस पॉलिसी जोड़ण जो फ़ैसिलो। मुल्क में कोरोना वायरस विघे 9 मरीज़ फ़ौत। मजमूई केसनि जो अंग 12,84,840 थी वियो। अहिल ताईं कोरोना वबा के 12,42,236 मरीज़ शिकस्त ॾेई सिहतयाब थी विया। 24 कलाकनि दौरान 414 नवां केस रिपोर्ट। कोरोना जे आकारी केसिस जी शरह 0.97% रही। ओपोज़िशन खे फ़ैसिलो करणो आहे त हू अदालत में वञे थी या न। पाकिस्तान में ईंदड़ चूंडूं ईवीएम ज़रिए थींदियूं। हर चूंडुनि खां पोइ धांधली जो नओं पेंडोरा बॉक्स खुली वेंदो आहे। समुंड पार पाकिस्तानी IMF खां वधीक पैसा उमाणींदा आहिनि। वफ़ाक़ी वज़ीर शेख रशीद जूं रावलपिंडी में मीडिया सां ॻाल्हियूं। नाज़िम जोखियो क़त्ल वारो मामिलो। नाज़िम जोखियो जे भाउ अफ़ज़ल जोखियो जो वीडियो बयान साम्हूं अची वियो। चवे थो पुलिस मुख्य जवाबदार नियाज़ सालार ऐं अहमद शुरो खे छो गिरफ़्तार नथी करे। नियाज़ सालार जी गिरफ़्तारी सां सभु हक़ीक़तूं साम्हूं अची वेंदियूं। पुलिस जवाबदार धुर खे बचाए रही आहे। कंडियारो में फरार खणी ईंदड़ ट्रैक्टर ट्राली पलटी। कंदकोट वासी ड्राइवर फौज गेमन मोड़ी वटि ट्रैक्टर ट्राली पलटी थियण सबबि ड्राइवर गुलाम नबी जखराणी फौत थी वियो। ककड़ बाईपास वटि मोटरसाइकिल जे टक्कर में वाटड़ो फौत। मोटरसाइकिल जे टक्कर में बलूचिस्तान वासी इलाही वक़्त रोही सेवन अस्पताल में फौत। गुडू वेझो ॻोठ गुल मोहम्मद मज़ारी में कार इल्ज़ाम हेठि नारी क़त्ल। मिठा चाचड़ पंहिंजी धीउ लाल ख़ातून खे घुटारे क़त्ल कयो। पुलिस वाक़े वारनि हंधि पहुची लाश खणे अस्पताल मुंतक़िल कयो। आवाज़ टीवी समेत सिंधी इलेक्ट्रॉनिक मीडिया जे सॾ ते 5 दिसंबर ते इल्म करायो। सिंध सवारी बिछड़े हेठि सक़ाफ़ती ईद मल्हाइण जूं तयारियूं चोट चढ़ियल। समूरी सिंध में सक़ाफ़ती रंग निर्वाण थी पिया। सिंध वासियुनि पारां सक़ाफ़ती ॾियारो भरपूर नमूने मल्हाइण जो वचन। सिंध जे नंढनि वॾनि शहरनि में सक़ाफ़ती प्रोग्राम मचिक तयारियूं ऐं जागर तां रैलियूं कढण जो सिलसिलो जारी। सिंधी गीतनि ते झूमरियूं।